अहम ख़बर मां ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान कुर्सी ते रहंदो या न फ़ैसिलो कुछ देर में थी वेंदो। क़ौमी असेंबली जो तारीख़ी ऐं अहम इजलास कुछ देर में शुरू थी रहियो आहे। इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ एतमादी जी रिथ ते वोटिंग कराई वेंदी। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ़ भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज़ अशरफ, शेरी रहमान, शाज़िया मरी, ख्वाजा आसिफ, शाहिद खाका नबासी, ख्वाजा साद रफ़ीक ऐं ॿिया अॻुवान बि पार्लियामेंट हाउस पहुची विया आहिनि। वाक़ आगाह कयूं पिया। लीगी अॻुवान रैलीअ जी शिकिल में पार्लियामेंट हाउस पहुता। PTI जे बाग़ी मेंबरनि खे गाॾियुनि में विहारे पार्लियामेंट हाउस पहुचायो वियो। अली वज़ीर पुलिस तहवील में असेंबली पहुतो आहे। शेख रशीद ऐं PTI जा मेंबर असेंबली पहुची विया आहिनि। वाक़ आगाह कयूं पिया। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान कुर्सीअ ते रहंदो या न फ़ैसिलो कुछ देर में थी वेंदो। अवांखे आगाह कयूं पिया। क़ौमी असेंबली जो तारीख़ी ऐं अहम तरीन इजलास कुछ देर में शुरू थियण वारो आहे। इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ एतमादी जी रिथ ते वोटिंग कराई वेंदी। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ़ भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज़ अशरफ, शेरी रहमान, शाज़िया मरी, ख्वाजा आसिफ, शाहिद खाका नबासी, ख्वाजा साद रफ़ीक ऐं ॿिया अॻुवान बि पार्लियामेंट हाउस पहुची विया आहिनि। वाक़ आगाह कयूं पिया। लीगी अॻुवान रैली जी शिकिल में पार्लियामेंट हाउस पहुता आहिनि। PTI जे बाग़ी मेंबरनि खे गाॾियुनि में विहारे पार्लियामेंट हाउस पहुचायो वियो आहे। अली वज़ीर पुलिस तहवील में असेंबली पहुतो आहे, जॾहिं त शेख रशीद ऐं PTI जा मेंबर बि असेंबली पहुची विया। अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान कुर्सीअ ते रहंदो या न फ़ैसिलो कुछ ई देर में थी वेंदो। क़ौमी असेंबली जो तारीख़ी ऐं अहम तरीन इजलास कुछ ई देर में शुरू थी रहियो आहे। इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ एतमादी रिथ ते वोटिंग कराई वेंदी। अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ़ भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज़ अशरफ, शेरी रहमान, शाज़िया मरी, ख्वाजा आसिफ, शाहिद खाका नबासी, ख्वाजा साद रफ़ीक ऐं ॿिया अॻुवान बि पार्लियामेंट हाउस पहुची विया।